अवलाह अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सोसा रायां सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीं जोड़ू जोड़ जहान जूं। मुझा बेहद प्यारा दोस्तों साथियों और मुअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, तव्हां सभिनी जी महिरबानी। सभ खां पहिरीं आऊं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे सथ खे साईं डॉक्टर इसाक समेजे साहब उन साथियुनि खे मुबारकबाद थो पेश कयां, छाकाणि जो डॉक्टर साहब जे हिन सथ तमामु कामयाब कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो आहे। दोस्तो, ॿोली कंहिं बि क़ौम जी न सिर्फ़ु सुञाणप आहे मगर जियापे जो ज़रियो आहे। असांजो जियापो घर खां शुरू थिए थो, तालीम खां शुरू थिए थो, रोज़गार खां शुरू थिए थो। हर हंध ते ॿोलीअ जी अहमियत आहे ऐं उनखे जेकॾहिं असीं अहमियत न ॾींदासीं त असां आहिस्ते आहिस्ते हिन दुनिया मां बिल्कुलु असां ग़ाइब थी वेंदासीं। सो इन करे सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका तव्हां सभिनी या ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त काफ़ी नौजवान अॼु हिते मौजूदु आहिनि, पुरजोश आहिनि ऐं उन्हनि खे ॿोलीअ सां मुहबत आहे ऐं इन खे क़ाइमु रखिणो आहे ऐं इन खे वधाइणो आहे, इन खे हर लिहाज़ खां वधाइणो आहे। असांजे तालीम में मजबूरी इहा आहे ऐं ॾाढी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त असांजे शहरनि में ख़ुशूसन सिंधी ॿोलीअ जा स्कूल ई कोन्हनि, सिंधी पढ़ाइण वारा स्कूल मौजूदु ई कोन्हनि। जेके स्कूल आहिनि से सभु सिंधी कोन था पढ़ाइनि। नतीजे तौरु असांजे हिन सॼे माहौल ते वॾो असरु पियो आहे ऐं आहिस्ते आहिस्ते घरनि मां सिंधी ॿोली ख़तमु पई थिए। त पहिरीं कमु त इहो आहे त असां सिंधी जा स्कूल क़ाइमु करियूं, जेके क़ाइमु आहिनि उन्हनि जी मज़बूती करियूं, उन्हनि खे हिमत ॾियारियूं त उहे वधीक कमु कनि। ॿी वरी ॻाल्हि इहा आहे त अॼु जो दौरु 21वीं सदी या इन खां अॻु में बि साइंस हिकिड़ी बुनियादी ज़रूरत आहे इंसान जी ऐं इल्म जो बुनियादी हिसो आहे। साइंस खे सिंधी ॿोलीअ में तर्जुमो करणु तमामु ज़रूरी आहे। असांखे यादि आहे त 1972-73 में सिंध यूनिवर्सिटी पारां सिंध साइंस सोसाइटी क़ाइमु कई वई हुई ऐं सिंध साइंस सोसाइटी जो कमु सिंधी ॿोलीअ में साइंसी किताब तयारु करणो हो ऐं बाक़ाइदा रेगुलर माहवार साइंस रिसालो कढियो वेंदो हो ऐं साइंस फाउंडेशन उन जे लाइ हिकिड़ी वॾी बिल्डिंग ठहिराए ॾिनी जेका अॼु बि जामशोरे में मौजूदु आहे। मूंखे अफ़सोस आहे त उन सॼे खे बंदि कयो वियो ऐं उनखे वरी अञा ताईं एक्टिव न कयो वियो आहे, जेको तमामु ज़रूरी आहे अॼु जे दौर जे लाइ ऐं सॼी पंहिंजे पाण खे मञाणण जे लाइ असांखे साइंस जी तालीम ते ज़ोर ॾियणो पवंदो ऐं साइंस सोसाइटी खे वरी क़ाइमु करण जी ज़रूरत आहे। सो इन करे इन खां सवाइ हिते ज़िक्र थियो त वण जे वापार में असां वटि को बि ॿोलीअ जो इस्तेमालु नथो थिए, तमामु घटि इस्तेमालु आहे ऐं उनखे वधाए सघिजे थो। इन खां सवाइ जेकॾहिं असां ॾिसूं जीअं नाला स्टेशन्स ते बोर्डनि ते असांखे यादि आहे त मरहूम जाम साकी इहो कमु अकेले सिर शुरू कयो हो ऐं स्टेशनुनि ते नाला लिखंदो हो ऐं ॾोह में हुनखे काफ़ी तकलीफ़ूं सहणियूं पियूं, पर उनखां पोइ घणे वक़्त ताईं स्टेशन ते उहे नाला लिखियल हुआ, अञा बि कुझु हंधनि ते शायदि मिली वञनि। त उनखे वरी इन स्पिरिट खे असांजे नौजवाननि खे वरी शुरू करणु खपे त इन तरीक़े सां असांजो जियापो क़ाइमु रही सघंदो, असां क़ौमुनि में पंहिंजी हैसियत क़ाइमु रखी सघंदासीं। इहा वरी बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सॼे पाकिस्तान में सिंध वाहिद सूबो आहे जेको ॿोलीअ जी जंग विड़े पियो ऐं इन करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको नेशनल असेंबली में रेज़ोल्यूशन्स वेंदा रहिया आहिनि से इन करे अॻिते न वञी सघिया आहिनि जो ॿिया सूबा उनजी का बि सपोर्ट न कंदा आहिनि।
असांखे घुरिजे त उन्हनि खे बि हिन लाइ क़ाइल कयूं, छाकाणि त हाणे इहा हले पई तहरीक आहे त मादरी ॿोलीअ में बुनियादी तालीम ॾिनी वञे, जंहिंजे लाइ 21 फरवरी आलमी तौरु ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे, मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं। ऐं इहो बंगाली शहीदनि जे एज़ाज़ में आहे, पर इहो ॾींहुं अहम ॾींहुं आहे जंहिंखे असांखे मल्हाइणु घुरिजे। ऐं असीं इन ते कोशिशि करियूं त जीअं असां इन ॾींहं जे जवाब में सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे स्कूलनि में राइज करे सघूं। मुंहिंजे ख़्याल में इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां सभई नौजवान करे सघो था, ऐं इन लाइ कंहिं वञण जी ज़रूरत कान्हे। असां पाण जे महिनत कयूं त असां काफ़ी कुझु करे सघूं था। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, वॾी महिरबानी कई।